ठल मां रिपोर्टर अब्दुल रशीद भट्टी जे मुताबिक़ सॼी सिंध जी ठल में बि तमामु होटलनि ऐं रेढ़नि ते चांहि विकिरो कंदड़नि पारां अक्सर खीर में फॉर्मेलिन में केमिकल मिलाए उन मां चांहि तयारु कई वञे थी, जिते शेरी, मादे जी बीमारी, कारी कामण, दिलि जी बीमारी, गुर्दे ऐं ॿियनि बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि, जॾहिं त केमिकल जे इस्तेमाल सबबि कैंसर जहिड़े ख़तरनाक बीमारियूं पैदा थी सघनि थियूं। ज़हरीले केमिकल वापराइण सबबि शेरी सख़्तु परेशान आहिनि। होटल मालिक जंहिं केमिकल मां खीर ठाहे चांहि ठाहिनि था, उन केमिकल जो नालो फॉर्मेलिन आहे। फॉर्मेलिन गुर्दा, चेहरे ऐं दिलि खे ख़तमु करणु, माण्हू खे मौत जे मुंहं में विझी छॾनि था। ज़हरीले केमिकल वारे पाउडर जे विकिरो करण ख़िलाफ़ सख़्तु नोटिस वरितो वञे। शहर जे अक्सर वाड़नि ऐं दुकाननि ते सरेआम विकिरो कयो वञे थो। ज़रियनि खां मालूम थियो आहे त वाड़नि में केमिकल मिलाए ज़हरीलो खीर विकिरो करण वारो कारोबार हलण लॻो आहे। अहिड़े ज़हरीले खीर वापराइण सबबि कैंसर ऐं पोलियो जो ख़तरनाक लाहक आहे। हथ कयल ॼाण मूजिबि ज़हरीले केमिकल मां 1 किलो खीर मां 5 किलो घाटो खीर ठहंदो आहे, जंहिं जे वापराइण सां नंढनि ॿारनि में पोलियो जी बीमारी ऐं वॾा माण्हू कैंसर ऐं गुर्दनि जहिड़ी ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी वञनि था। केमिकल खीर ऐं नकली पती जो विकिरो हली रहियो आहे। केमिकल सां ठहियल खीर पीअण सबबि हज़ारे ज़िंदगियूं दांव ते लॻल। अक्सर होटलनि ते चांहि ऐं ॿारनि खे पीआरण लाइ बि उन खीर जो इस्तेमालु थी रहियो आहे। फूड अथॉरिटी नोटिस वठी वधीक नुक़सान खां बचायो वञे।